माशरती आम चवणी आहे त ग़रीब इन मुआशरे में पैदा ही न थिया। अगर थिया त ज़िंदगी गुज़ारण ऐं मूज़ी मर्दन खे मोह ॾियण लाइ धन ऐं दौलत बि वठण मुहैया हुजे हा, न त ज़िंदगी गुज़ारण ऐं जीअण वरी जंग बणियो वञे हा। अहिड़े ई मामलात जो शिकार करमपुर जो हिकु बदनसीब ऐं ग़रीब ख़ानदान बि आहे, जेको पंहिंजे मासूम बच्चे जो इलाज कराइण खां लाचार आहे। करमपुर जे ईदगाह मोहल्ले वासी ग़रीब पोरत दीदार मलिक जो मासूम पुटु 10 साला साजिद मलिक प्लास्टिक केमोनिया ब्लड कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़नि में मुब्तला थी वियो आहे। नीगर जे वासनि घर जी सॼी जमा पूंजी खपाए नीगर जे इलाज ते ख़र्च करे छॾी, पर मासूम बीमार नीगर जी तबियत में सुधारो न अची सघियो। नीगर जो वालिद दीदार मलिक गॾागारे ज़रिए घर जो गाॾो गेड़े बचनि जो पेट गुज़र कंदो हो, सो बि गॾागाॾो विकिणी मिलियल रक़म पुट जे इलाज ते ख़र्च करे चुको। तंहिं सबबनि घर जी चुल्ह ॿरण बि महाल बणियो वञे। कराची इंडस अस्पताल जे डॉक्टरनि मूजिबि नीगर जे इलाज ते 80 लखनि खां 1 करोड़ ताईं जो ख़र्चो अची सघे थो। वारसनि मूजिबि असांखे वधीक इलाज कराइण जी ताक़त न आहे। सिंध जो निगरान वॾो वज़ीर इलाइक़े जे सरहदी वारनि ऐं ॿियनि वस वारनि खे अपील आहे त नीगर जे इलाज में मदद करे नीगर साजिद मलिक जी हयाती बचाई वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान विजयराणी, JTN वेब न्यूज़, करमपुर। ये मेरा पोता है, इसे ना ब्लड कैंसर की तकलीफ है और बोन मेरो की भी ट्रांसफ़र बोल रहे थे, बोन मेरो ट्रांसफ़र होगा, तो उसलिए खर्चा करोड़ रुपया मांग रहे हैं। हम अफोर्ड नहीं कर सकते, हम गरीब हैं। जो भी आप सुन रहे हैं, खुदा कारण हमारी मदद करो। जो भी आला ऑफिसर हैं उन तक आवाज़ मेरी जाए। जेको असां मदद कयो, छोकिरे खे ब्लड कैंसर आहे, इन खुदा कारण कयो। ऑपरेशन आहे, पैसा कोन, असां ग़रीब आहियूं, हिकु ॾींहुं खाईंदा आहियूं त 2 ॾींहं वेठा आहियूं। अबा खुदा कारण जेकी मदद तव्हां करणी आहे कयो। असांजी अपील इहा ई अथव तव्हांखे, जेको आहे त असां ग़रीब आहियूं, मुंहिंजे बच्चे खे जेकी आहे त जेको आहे त कैंसर चवनि अथऊं, असांखे एतिरी न आहे वसियत त असां कराए सघूं। खुदा कारण पंहिंजे बच्चे जे सदके मुंहिंजे बच्चे जी बि मदद कई वञे।